अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाप जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खिलाफ़ में सब्सक्राइब कंदा तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह नवाज़ जेको आहे रुस्तम वारनि सां मिलंदो, यानी उन्हनि खे चवंदो त हाणे तव्हांजो भलो इन में आहे त तव्हां छोकिरी कूंज असांजे हवाले कयो। अगरि जेकॾहिं तव्हां रेज़न वारनि सां दुश्मनी निभाई त पोइ तव्हां बि बर्बाद थी वेंदो ऐं ॿिए पासे मुराद वारा बि अव्हांजा दुश्मन थी पवंदा। उन जे करे तव्हांजो भलो इन में आहे त छोकिरी खे वापसि कयो। ऐं रुस्तम ख़ान चवंदो त असां वटि छोकिरी न आहे त पोइ असां छोकिरी खे कीअं वापसि कयूं। अगरि जेकॾहिं छोकिरी असां वटि हुजे हा त पोइ असां छोकिरी खे कल्ह को रेज़न वारनि जे हवाले करे छॾियूं हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर खे इहा ख़बर पइजी वेंदी त छोकिरी कुंज जेको आहे इहा रुस्तम ख़ान वटि आहे। पोइ इहा सॼी ख़बर खणी वञी अमा साइण खे ॿुधाईंदो। अमा साइण पोइ हैदर खे चवंदो त हाणे असांखे इन कम में देरि थियणु न घुरिजे, छो जो असां जेकॾहिं कुंज खे हिन घर में आणियूं था त पोइ रेज़न वारनि जी कमज़ोरी बि असांजे हथ चढ़ी वेंदी ऐं पोइ हू कंहिं तां बि हथ खणी वेंदा। उन जे करे हाणे असांखे इहो ज़ोर लॻाइणो पवंदो जो असां कुंज खे वापसि कयूं। यानी असांखे हाणे रुस्तम सां ॻाल्हाइणो पवंदो जो छोकिरी कुंज खे असां हिन घर में आणियूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल इहा कोशिशि कंदो, यानी हाणे इहा सोचींदो त मां गुलपरी खे ऐं ककर वारनि जे घरां कीअं आज़ादु करे अचां। अगरि जेकॾहिं मूं गुलपरी खे वापसि आंदो त पोइ मां सोट मुराद जी दिलि खटे वठंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद इहा सोचींदो त हाणे गुलपरी खे असां कीअं वापसि कयूं। ऐं अली ख़ान चवंदो त गुलपरी खे हाली फ़िलहालु छॾे, हाली फ़िलहालु रेस मंसूर जो पासो वठ ऐं तूं केस तां हथ खण ऐं रेस मंसूर खे आज़ादु करा, छो जो हू असांजो दुश्मन न आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।